नाज़रीन कुंडरी में अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं तो ॻोठ म्योखोस में पसंद जो परिणो कंदड़ नौजवान के भाउ उमैर राजपूत जो क़त्ल केस दाख़िल कियो वियो आहे। गुज़िरियल रात नारी अलीशा सां पसंद जो परिणो कंदड़ नौजवान राशिद राजपूत के भाउ उमैर राजपूत के गोलियों हणी क़त्ल कियो वियो हो। कुंडरी थाणे ते राशिद राजपूत की फरियाद ते जवाबदार आसिफ आराई, नारी जी अमर शाहिदा राजपूत, भाइरन अली रज़ा, ज़ीशान ऐं हिकु अणॼातल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कियो वियो आहे। कुंडरी में खबर है जिथे ॻोठ म्योखोस में पसंद जो परिणो कंदड़ नौजवान के भाउ उमैर राजपूत जो क़त्ल जो केस अॼु दाख़िल कियो वियो आहे।